Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. क़ौमी असम्बलीअ में लाहौर वाक़े ऐं अमन अमान जी सूरत हाल ते वफ़ाक़ी घरू वज़ीर जे पॉलिसी बयान दौरान अपोज़िशन जो कोर्ट। शेख रशीद चयो त वज़ीर आज़म इमरान ख़ान मुल्की सलामती ऐं दिफ़ा ते 4:30 वॻे क़ौम खे ख़िताब कंदो। पीपल्स पार्टी जे राजा परवेज़ अशरफ पीटीआई हुकूमत खे फाशिस्ट करार ॾींदे चयो आहे त मीडिया ते ब्लैकआउट आहे ऐं मुल्क अफ़वाहुनि जे भर चढ़ी वियो। वज़ीर आज़म टीवी ते ख़िताब बदिरां क़ौमी असम्बलीअ में पॉलिसी बयान ॾिए हा। हिन मामले ते हुकूमत पंहिंजी ज़िम्मेवारी निभाइण में नाकाम थी वई। ॿुधायो वञे त हुकूमत खे TLP सां मुआहिदे जो इख़्तियार कंहिं ॾिनो ऐं इहो मुआहिदो पार्लियामेंट आॾो छो पेश न थियो। हुक्मरान माण्हुनि खे इंतिहाई ख़तरनाक रुख ॾांहुं वठी वञी रहिया आहिनि। मौजूदा हुकूमत खां वधीक फाशिस्ट केर बि नाहे। मज़हबी मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर नूरुल हक़ क़ादरी चयो आहे त का बि सियासी ऐं जमहूरी हुकूमत अहिड़नि वाक़िअनि जी सट नथी सही सघे। चइनि महीननि ताईं मामले खे हल करण जी कोशिशि कई ऐं ॻाल्हियुनि जा दर बि खुलियल रखिया। अॼु शाम जो बि ॻाल्हियुनि जो टियों दौरु थींदो। उमेद त मसइलो बहितर नमूने हल थी वेंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान नामूस रिसालत जे मामले खे दुनिया में फैलायो आहे। ईअं कंहिं बि मज़हबी जमात नाहे कयो। वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु शाम 4:30 वॻे क़ौम खे ख़िताब कंदो। मौजूदा सूरत हाल ते क़ौम खे एतमाद में वठंदो। वज़ीर आज़म इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब दौरान चयो त बदकिस्मतीअ सां कुझु सियासी ऐं दीनी जमातूं इस्लाम जो ग़लति इस्तेमालु कंदियूं आहिनि। इहे जमातूं पंहिंजे मुल्क खे ई नुक़सानु पहुचाइनि थियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त असां सभु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां प्यारु कंदा आहियूं। पंहिंजे मुल्क में भञ-राह करे पाण खे नुक़सानु पहुचायूं था। ओलह जे मुल्कनि ते को बि फ़र्क़ु न पवंदो। बड़ी बदकिस्मती है, पॉलिटिकल पार्टीज भी कई दीनी जमातें इस्लाम को गलत इस्तेमाल करती हैं और ऐसा इस्तेमाल करती हैं कि अपने मुल्क को ही नुकसान पहुंचा देती हैं। इसको जब इस्तेमाल करते हैं गलत तरीके से, हम कोई अपने दीन को फ़ायदा नहीं पहुंचा रहे। हम जिस मुल्क में जुर्म होता है उनको नुकसान नहीं पहुंचा रहे, हम अपने आप को नुकसान पहुंचाते हैं। इसके लिए कैंपेन की ज़रूरत है। हम अपने यहाँ मुल्क में मुजाहरे करके तोड़ फोड़ करके कोई फ़र्क नहीं पड़ेगा। मगरब के अंदर जिधर ये गुस्ताखी होती है उनको कोई नुकसान नहीं पहुंच रहा, अपने आप को कर रहे हैं। लेकिन जो कैंपेन मैं चलाऊंगा और इंशाअल्लाह शुरू कर दिया मैंने कैंपेन, मुसलमान मुल्कों को साथ मिला के उससे ये फर्क पड़ेगा, तब ये जाके तब्दीली आएगी मगरब में। लाहौर वाक़े बाद मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि में जुज़वी हड़ताल। कराची, लाहौर, इस्लामाबाद, कोयटा, पेशावर ऐं ॿियनि इलाइक़नि में जुज़वी तौर कारोबार बंदि। हैदराबाद, मीरपुर ख़ास, लाड़कानो, खैरपुर, सखर ऐं ॿियनि शहरनि में जुज़वी हड़ताल। सिंध जे वकीलनि अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट करे छॾियो। ऐं लाहौर में 11 पुलिस अमलदारनि खे यरगमाल बणाइण वारे वाक़े जो दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल। FIR मूजिबि 200 खां 300 मछरनि माण्हुनि पुलिस पार्टी ते हमिलो करे 11 अहलकारनि खे यरगमाल बणायो। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त कलदम तंज़ीम TLP सां ॻाल्हियुनि जो ॿियो दौरु शुरू थियो आहे। उमेद त मामला तइ थी वेंदा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भलीकार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स हमारी थियूं, तफ़सीली ख़बरूं शामिल कयूं था शॉर्ट ब्रेक खां।